उडेरुल आलमा ख़बर ॾींदा हलो त मखदूम हाउस जे इत्तादी ऐं सुप्रीम कोर्ट जे वकील सैयद शहजाद शाह जी कोशिशुनि सां यूसी 16 ते ज़मनी मकानी चूंडनि में मखदूम अहमद जमात जे साम्हूं JUI सां सलाड़ियल आज़ाद उम्मीदवार हिज़बुल्लाह ख़ासकेली ऐं सैयद मुमताज़ शाह हथ खणी विया। पीपल्स पार्टी उम्मीदवार मखदूम अहमद ज़मान जे बिना मुक़ाबले कामयाब थियण जा इम्कान मखदूम अहमद ज़मान बिना मुक़ाबले कामयाबी खां रुगो हिकु ॾहाको पोइते आहे। जमियत उलमा इस्लाम ऐं मखदूम अहमद ज़मान जे दरमियान इलेक्शन मुआहिदो थियो। जमियत जो उम्मीदवार मखदूम अहमद ज़मान जे हक़ में हथ खयो। बदिले में जमियत खे 2 सीटूं ॾिनियूं वयूं। नंबर 2 UC में पेवर ब्लॉक डेयरिंग सिस्टम फिल्टर प्लांट मुहैया कया वेंदा। सॼे ज़िले मटियारी में जमियत उलमा इस्लाम खे तरक़ियाती कमनि में हिसो ॾींदा। ज़िले मटियारी में मंशियात समाजी बुराइनि खे ख़त्म करण लाइ जमियत उलमा इस्लाम सां ताउन कंदा। उन सिलसिले में हथ खणंदड़ आज़ाद उम्मीदवार सैयद शहजाद शाह जी रिहाइशगाह ते मखदूम अहमद ज़मान सां मुलाकात करे संदसि हिमायत जो ऐलान पिण कयो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।